अस्सलाम वालेकुम सर। वालेकुम सलाम। सर હું નોકરીએ લાયો અહીંયા નોકરીએ લા। अच्छा नौकरी लायो। हाँ नौकरी इंटरव्यू देणो पवंदो। अचो अचो वेहो अची अचो। केर मुड़से भा હું પાણ જેકો છો સિદ્ધી અહીંયા। श्रीति હા નોકરી તો વઠા। कागज एकाड करो। घणी तेलीम आहे तव्हांजी? सर इंटर पास आहियां। अच्छा इंटर पास है। अच्छा असां थोरो तव्हांजो इंटरव्यू वठंदासीं, कुझु सवाल कंदासीं जिन जा तव्हांखे जवाब ॾियणा पवंदा। जे जवाब तव्हां सही ॾिया त तव्हांजो ऑर्डर पको। या न असल में छा ऑर्डर आहे हिकिड़ो ऑर्डर आहे। उन्हनि जे लाइ असां कुझु थोरो हलायो हो, फेसबुक ते नेट ते हलायो त असांखे हिकिड़ो ऑर्डर मिलियो आहे। जेके इंटरव्यू ॾियणो हुजे त अचे। तव्हां सवाल जवाब कंदासीं। जे तव्हां जवाब सही ॾिना सवालनि जा त तव्हां ऑर्डर तव्हांजो पको आहे। जी हाँ सर बिल्कुल बिल्कुल हो ज़ाहिरी ॻाल्हि आहे तव्हांजो हक़ आहे हो बिल्कुल वठो वठो। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। अचो 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 वेहो जी वेहो जी। हितां 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 सर मूंखे हिते कोन थी कयो। बाबा तव्हां मर्द आहियो, जीअं भई औरत जात आहे न हिनजी वरी इज़त ॾींदा आहियूं। जी हाँ जी हाँ। असां औरत जी इज़त कंदा आहियूं। जी जी। हाणे ॻाल्हि ॿुध न तव्हां थोरो ॿुधायो तव्हां छा नौकिरी लाइ आया आहियो? जी हाँ असां नौकरी जे लाइ आया आहियूं। अच्छा नौकिरी 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 जाम नौकिरी तव्हांखे नौकिरी कोन ॾींदासीं छा? अंदाज़ आहे न छा? कुझु थोरो इंटरव्यू वठंदासीं, कुझु सुवाल जवाब कंदासीं, पर सफ़ा आसान सवला सवला। ऐं हीउ जो वापरु आयो हिन जो पाणी मथो कंदा न भई ऑर्डर आहे हिकिड़ो तोखे त ॾियां। भले भले तव्हांजी महिरबानी थींदी। वाह 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 आउं जहिड़ो कननि जा ॿोड़ो हुजां ॿुधे न ॿुधाई कोन पियो। हा हेॾा नौकिरी ॾियो था बाक़ी आउं को त झण वठण आया या। बाबा हाणे ॻाल्हि ॿुध जी ही तव्हां रखो पाण अचो। बाबा नौकिरी जा हाणे ॻाल्हि ॿुधायो ख़र्चा वॾा आहिनि, तमामु वॾा वॾा ख़र्चा आहिनि। त तव्हां ग़रीब माण्हू न ख़र्चे खे तव्हां कोन पुॼी सघंदा। पर तव्हां खां हिकिड़ो सुवाल पुछां थो। हा पुछ 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 सवाल पुछ असांखां पुछ। उनजो मूंखे तव्हां जवाबु ॾियो। हा पुछ पुछ। जे जवाब सही ॾिना त तव्हां माना नौकिरी जा हक़दार आहियो। जी हा पुछो पुछो। ठीकु आहे। हाणे तव्हां मूंखे हिकिड़ो सुवाल ॿुधायो त ज़मीन खां आसमान घणा किलोमीटर मथे आहे? हाणे इहा मूंखे कहिड़ी ख़बर ज़मीन खां आसमान घणा किलोमीटर परे? आउं को जहाज हलाईंदो आहियां या? वाह 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 सवाल को माण्हू अचे सुठो सां ॿुधाए न या रोड मां ॾे या काठनि मां ॾे उन्हनि मां ॾे। हा आउं को जहाज हलाईंदो आहियां या? एॾो ॾुखियो सवाल। हाणे ॻाल्हि ॿुध ॾिस असांजी मर्ज़ी आहे असां जेके बि सुवाल पुछूं, पर तूं ॾिस हिन में फेल थी वियो। फेल में न हाणे तूं मां त वरी हिन खां तव्हां सुवाल पुछां। अच्छा तव्हां असांखे हिकिड़े सुवाल जो जवाबु ॾियो त इहे जेके तारा हूंदा आहिनि इहे राति जो किथे हूंदा आहिनि? तारा जेका हूंदा आहिनि उहे राति जो आसमान ते हूंदा आहिनि। अच्छा आसमान में हूंदा आहिनि। ज़बरदस्त तव्हां होशियारु आहियो। हालात कई उस्ताद वॾा तारा हिन ॻाल्हि सवला सवाल थो पुछे। तारा जेका राति जो हूं बि आसमान में हूंदा को फट ते कोन हूंदा। हा मूंखां पुछ मूंखां पुछ। अच्छा भला हाणे तव्हां वरी ॿुधायो त इहे जेके आसमान में तारा हूंदा आहिनि इहे हूंदा घणा आहिनि? आसमान में तारा घणा हूंदा आहिनि हाणे मूंखे पाण कोन्हे ख़बर। वञ हिकिड़ो ॾुखियो सवाल ॾिनी। हा तूं पाण ॿुधाए घणा हूंदा आहिनि? तूं पाण ॿुधाए। इंटरव्यू मुंहिंजो थो हले या तुंहिंजो थो हले? हैं आऊं तोखे ॿुधायां तूं हिते छा लाइ आयो आहीं? इहो ॿियो सुवाल में तूं नाकाम आहे, तूं सरासर फेल पियो वञे। हा वरी हिन खां पुछूं था ॾिस के कीअं जवाबु ॾे। अच्छा तूं जवाबु दे। अच्छा भला पाणी में माण्हू कहिड़ी शइ विझे जेको थधो थी वञे? अच्छा पाणी में त बर्फ़ विझो था माण्हू तॾहिं थधी थींदी आहे। ज़बरदस्त वेरी गुड। वाह 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 उस्ताद दादा पाणी में बर्फ़ पवंदी उहो पाणी थधो थींदो को गरम थोरी थींदो। अहिड़ो मूंखां पुछ न रमना के दफ़ा सवला सवला बाक़ी मूंखे ॾुखिया पियो ॾींहं। वाह वाह। हाणे तव्हांजो वारो। हा पुछ पुछ पुछ। हाणे तव्हां मूंखे ॿुधायो त समुंड में जेको पाणी हूंदो आहे उहो लीटर घणा हूंदा?
वञ समुंड में जेको पाणी हूंदो त घणा लीटर आऊं को पाणी तोरींदो को मां सॼो ॾींहुं आहे सवाल को सस्ता ॾे सवला ॾे हाणे अहिड़ा वाड़े असां इहे मूंखे कोन्हे थो ने हा अच्छा ही टियों सुवाल बि तुंहिंजो फेल। अच्छा तूं मूंखे ॿुधाए त टोटल आसमान घणा आहिनि? अच्छा टोटल आसमान घणा आहिनि? आसमान त टोटल 7 आहिनि। अच्छा 7 वेरी गुड तव्हां होशियार लॻा पिया आहियो माशाल्लाह तव्हां होशियार सभिनी सुवालनि जा जवाब कजो। हाणे तव्हांजो वारो आहे। जी जी तव्हां मूंखे ॿुधायो जेके 7 आसमान आहिनि इहे हिक ॿिए खां माना घणे घणे फासिले ते मथे आहिनि? 7 आसमान वरी घणे घणे फासिले ते साईं इहा मूंखे कोन सम्झ में ई कोन था अचनि ईमानदारी असां को साइंस में थोरी आहियूं जेको आउं तोखे ॿुधायां त घणा किलोमीटर हेठि अच सवेर कराटी मथे वेठी हेठि अच न ॿुधायां ने हा तव्हां मूंखे ॿुधायो जेको सिंधी प्राइमरी स्कूल में माण्हू पढ़ंदो आहे त घणा क्लास हुन में आहिनि? तव्हांजो सुवाल आहे। अच्छा हुनमें त 5 हूंदा आहिनि। 5 हूंदा आहिनि? हा हा बिल्कुलु 5 हूंदा आहिनि। माशाल्लाह माशाल्लाह हर सुवाल जो जवाब पियो मिले हर सुवाल जो जवाब तव्हां होशियार लॻा पिया आहियो। अच्छा हाणे तव्हां मूंखे ॿुधायो पुछो तव्हां मूंखे ॿुधायो त समुद्र में जेके मच्छियूं आहिनि उहे टोटल मच्छियूं घणियूं आहिनि? ए हाणे वॾा इहो सवाल बि ग़लति न ए मूंखे कहिड़ी ख़बर घणी मच्छियूं न मच्छी जी ज़ात आहे मूंखे कहिड़ी ख़बर यार वॾी ॻाल्हि आहे नौकिरी ॾींदा ॾेई अहिड़ा सवाल मूंखां न पुछ पोइ उथ करे वञ के सुवाल जो जवाब तो कोन थो अचे ही तूं पढ़ियल कल तूं इंटर पास आहीं वञ ऑफिस मां ॿाहिरि निकिर वञ बसि के सुवाल जो तोखे जवाब कोन थो अचे हल कोन्हे ऑर्डर हा साईं वञाने वियो अहिड़ो का सवाल ॾींदा नी यार ईमानदारी सवाल बि ॾिनो मच्छी घणी थींदी आहे आसमान में घणा आहिनि हालत हा बाक़ी हुन जहिड़ो नौकिरी करे मूंखे ॾे हालत हिसाब किताब क्लियर कयो त कोन हुनखे सवाल सवाल अचे कुझु कोन थो फंद अचे कुझु कोन थो हलो तव्हांजी नौकिरी पकी तव्हां सुभाणे खां ड्यूटी ते अची सघो था। महिरबानी तव्हांजी। ठीकु आहे तव्हां भले वञी सघो था। ओके अल्लाह हाफ़िज़ तव्हां केॾा प्यारा आहियो माशाल्लाह केॾा सुठा आहियो। नंबर फोन जो आहे न मोबाइल ना वठां थी पर तोखे मुंहिंजो नंबर ॾींदीसि ठीकु आहे तव्हां भले तव्हां सुभाणे खां ड्यूटी ते लॻी सघो। ओके ठीकु आहे।